अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार मां आहियां सबाबड़ो। हेडलाइन सवार ॾिठो। बुलेटिन जे आगाज़ में अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अवां खे ठटे मां ख़बर ॾींदासीं जिते बोल्हाड़ी वेझो ॻोठ हाशिम शोरो भरिसां जाबलू आनेरो ढोरो वही आयो आहे। ढोरो वही अचण करे लूणी कोट बोल्हाड़ी पुल ऐं रोड जो हिसो लुढ़ी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयो पिया। ठटे मां जिते बोल्हाड़ी वेझो ॻोठ हाशिम शोरो भरिसां जाबलू आनेरो वही आयो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी, ठटे ज़िले में जिते वक़्त सां बरसात जो सिलसिलो जारी है, उते ठटे जे कोहिस्तानी जाबलू इलाइक़नि में भी वक़्त सां बरसात जो सिलसिलो जारी रहण करे मुख़्तलिफ़ जेके नयूं नदियूं वही आयूं आहिनि। उन जे नतीजे में जिते जंपीर वारो रोड गुज़रियल 2 ॾींहंनि खां वठी लुड़ी वञण जे करे ज़मीनी राब्तो कटियल आहे। हाणे थोरी देरि अॻु में ठटे जो इंतहाई अहम इलाइक़ो आहे झिरक ऐं कोलाड़ी जे भरिसां बोलाड़ी वेझो ॻोठ हाशिम शोरो वटां कोलाड़ी ऐं लूणी कोट ॾांहुं वेंदड़ जेको मेन रोड आहे, रोड जो पुल ऐं उन रोड जो हिकु हिसो ताईं हिसो ऐं पुल जो हिकु हिसो लुड़ी वियो आहे, जंहिं करे ज़मीनी रास्तो कटिजी वियो आहे। हिन रोड तां झिरक, जंगड़ी, सराड़ो, थाणो बुलाखान, नूरियाबाद, जंगड़ी, जंपीर, बोलाड़ी, झिरक ऐं आसपास जी जेका कोहिस्तानी इलाइक़ा आहिनि उन्हनि जी सभई ॻोठनि जो जेको ज़मीनी रास्तो आहे हिन रोड जे ज़रिए हुजे थो। ऐं हीअ ज़मीन जीअं ई पुल टुटी पियो आहे त ज़मीनी रास्तो कटिजी वियो आहे। ॿी तरफ़नि खां माण्हू जेके आहिनि फासी पिया आहिनि ॿिन्ही हंधनि ते, छाकाणि जो हीउ जेको ठटे जे इलाइक़े खे कोहिस्तान सां ॻंढींदड़ ऐं सुपारे सां ॻंढींदड़ अहम रोड आहे। हीउ रोड लुड़ी वञण जे करे, पुल लुड़ी वञण जे करे उनजो पाणी जेतोणीकि जेको आहे नए पारण ॾांहुं छोड़ करणु वधी रहियो आहे, नए पारण में छोड़ कंदो, पर ज़मीनी राब्ता जेके कोहिस्तान वासियुनि जा उहे कटिजी विया आहिनि ऐं कोहिस्तान वासी सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हिन वक़्त ताईं ज़िले इंतिज़ामिया जो को बि अमलदार या हाईवे खाते जो नागापिल इख्तियारियुनि जो को बि अमलदार उते न पहुतो आहे। इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त ज़मीनी राब्ता कटिजी वञण जे करे जेके माण्हू वेरहां जी इलाइक़नि में बरसातूं पवण खां पोइ कोहिस्तान ॾांहुं वञणु शुरू थिया आहिनि। कोहिस्तान में छाकाणि जो बरसातूं ज़ोरदार पयूं आहिनि, जंहिं करे माण्हू मालवत माण्हू जो पंहिंजो चौपायो माल खाए जबलनि ॾांहुं वञी रहिया आहिनि, कोहिस्तान ॾांहुं वञी रहिया आहिनि, पर हीउ ज़मीनी राब्तो कटिजी वञण करे उन्हनि खे परेशानी जो मोड़ ॾिसणो पइजी रहियो आहे। साॻिए वक़्त ते जंपीर जे लॻे हिकु पुल आहे। महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ॿी अहम ख़बर